जो पंहिंजे महबूब जो मीलाद मल्हाइण जी सआदत इन घर वारनि खे अल्लाह ताला या तौफ़ीक़ ॾिनी आहे। ऐं अल्लाह ताला जो करम आहे जो तव्हां असां अची अल्लाह जे महबूब जो शान ऐं अल्लाह जी सना ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियूं। जेको बि शख़्स इन इरादे सां आयो आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो ज़िक्र ॿुधां थो, अल्लाह ताला हुन जी बख़्शिश फरमाईंदो। हिन प्रोग्राम जी बाक़ायदे शुरूआत अल्लाह ताला जे मुक़द्दस कलाम पाक सां कंदासीं। ही उहो कलाम पाक आहे जो अल्लाह ताला जल्ल शान फरमायो त मुंहिंजा महबूब जेकॾहिं इन क़ुरान खे जबलनि जे मथां नाज़िल कया हा त ज़रा ज़रा थी वञे। इन जे नूर ऐं तजल्लीअ खे बर्दाश्त न करे सघे। अल्लाह ताला जल्ल जलालहु नूर आहे ऐं अल्लाह जो क़ुरान बि नूर आहे। ऐं जंहिं हस्तीअ जे मथां क़ुरान पाक नाज़िल थियो उहा हस्ती बि नूर आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे त जबलनि में केतिरी ताक़त आहे। तव्हां ॾिठी हूंदी जबलनि जी यकी लाइन हूंदी आहे, उन्हनि खे टोड़ण या भञण नामुमकिन आहे। बम्ब हणंदव न त थोरो हिसो हुनजो जेको आहे ज़रा ज़रा थींदो, बाक़ी जबल उते बीठा हूंदा। अल्लाह ताला जल्ल शान फरमायो जेकर क़ुरान इन्हनि जे मथां नाज़िल कया हा त इहे बि क़ुरान जे नूर सां ॻरी वञनि, ज़रा ज़रा थी वञनि। पर अल्लाह ताला जल्ल जलालहु जे हस्तीअ जे मथां पंहिंजो क़ुरान पाक नाज़िल फरमायो, उहा हस्ती बि नूर आहे। जॾहिं नूर में समाइजी वेंदो आहे त उहो हुनखे बर्दाश्त करे वठंदो आहे। अल्लाह ताला जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको क़ुरान सां मोहब्बत कंदो क़यामत जे ॾींहुं क़ुरान उनजी शिफ़ाअत कंदो। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा बि हदीस आहे त मां तव्हां वटि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौजज़ो आहे, अहिड़ो मौजज़ो आहे जेको क़यामत जे ॾींहं ताईं जंहिं बि वक़्तु पढ़बो त ईअं लॻबो, ईअं माना महसूसु थींदो ॼण क़ुरान अञा हाणे नाज़िल थियो आहे। हर ज़माने में हर वक़्त में क़ुरान पाक जो इहो एजाज़ आहे, माना हुनजो कमाल आहे क़ुरान जो त जंहिं बि ज़माने में पढ़ंदो हिकिड़े वक़्त में 50,000 हाफ़िज़ निकिरी आया उन रियासत में। हालांकि 50 सालनि ताईं पाबंदी हुई, कलमी नुस्ख़ो न हो, किताबी सूरत माना न हुई ऐं न को कंहिंखे इजाज़त हुई, पढ़ण जी पाबंदी हुई, पर अल्लाह ताला जो किताब सीननि में महफ़ूज़ हो। पाण ॾाचीअ ते वेठा त क़ुरान पाक जी तिलावत शुरू कयूं। उन सफ़र जॾहिं ख़तमु थियो त 30 सिपारा पाण पढ़ी छॾियो माना आवाज़ सां। जॾहिं उहो जतो न खां सवारी खां वांदो थियो त चई साईं इहो तव्हां छा पढ़ियो पे? चइबो तोखे ख़बर न आहे अल्लाह जो क़ुरान आहे। चई साईं इहो तव्हां जेको पढ़ियो मूंखे त यादि थी वियो आहे। पाण पढ़ंदा विया, सफ़र ख़तमु थियो त चई त मूंखे त सॼो यादि थी वियो आहे। चई पढ़ी ॿुधा, पढ़ी ॿुधाई त अलम खां वठी वनास ताईं सॼो क़ुरान यादि हुयुसि। इहो क़ुरान जो कमाल आहे। कमाल इहो क़ुरान पाक जो मौजज़ो आहे। इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह क़ुरान जो हाफ़िज़ न हो त कंहिं औरत चयसि साईं हाफ़िज़ साहब ख़ुशि आहियो? पाण ज़रूरु हा मां ख़ुशि आहियां। दिलि में सोचियूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत यानी मूंखे हाफ़िज़ सॾियो आहे। हाणे जे मां हाफ़िज़ न थियुमि त कूड़ो या कूड़ी थी पवंदी औरत। इन जे लाइ मुंहिंजे मथां लाज़िम आहे त हाणे मां क़ुरान शरीफ़ यादि कयां त जीअं उम्मत यानी खे कूड़ ॻाल्हाइण जी सज़ा न मिले क़यामत जे ॾींहुं। ऐं रमज़ान शरीफ़ जी पहिरीं तारीख़ हुजे, माना राति ते रमज़ान शरीफ़ हुजे। इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह ताला अलैह
कुरान शरीफ जो सीपारो रोज याद करे रात जो तरावी में पढ़ाईंदा 3 रोज़न में 3 सीपारा कुरान पाक में पढ़ाए 3 ॾींहंनि में कुरान शरीफ याद करे छॾियो। इहो कुरान पाक जो कमाल। ऐं जिथे कुरान पाक जी तिलावत कई वेंदी उते अल्लाह ताला जी रहमत जा मलाइक रहंदा। जिथे भी कुरान पाक की तिलावत थींदी जेसी ताईं उन जो आवाज़ वेंदो अल्लाह ताला जी रहमत जा मलाइक उन इलाइके के घेरे वठंदा। क्या त ॻोल्हियो त किथे अल्लाह जो ज़िक्र थींदो हुजे या तिलावत कलाम पाक थींदी हुजे त उहा महफ़िल ॻोल्हियो किथे आहे। पोइ जॾहिं किथे ज़िक्र थींदो आहे कुरान पाक जी तिलावत थींदी आहे अल्लाह अल्लाह जे हबीब जो शान बयान थींदो आहे तो मलाइक ॿियनि खे आवाज़ ॾींदा अचो जिन खे असां ॻोल्हियूं पिया उहे लभी आहे। ऐं उहे जेसी ताईं महफ़िल हलंदी रहंदी आहे उन महफ़िल खे चौगिर्द घेरे वेहंदा आहिनि ऐं उन्हनि जे दुआउनि ते आमीन चवंदा रहंदा। हीअ महफ़िलूं जेके आहिनि वॾे अदब ऐं इहतमाम वारियूं आहिनि। ईअं सम्झो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे त जेको मुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदो आहे मां पंहिंजे कननि सां ॿुधंदो रोज़े अतहर मां उन जो जवाब भी मरहमत फरमाईंदो। यकीनन हिन महफ़िल में माण्हू दुरूद पाक पढ़ंदा हूंदा ऐं यकीन ॼाणो त जेकॾहिं दुरूद सलाम असां दिलि में पढ़ूं था पिया तो मदीने वारो साईं बि असांखे मुलाहिज़ा करे पियो थो त मुंहिंजा उम्मती मुंहिंजो ज़िक्र ख़ैर करे रहिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजे हुजरे मां ॿाहिरि आया त सहाबा किराम पाण में कचहरी पिया कनि। पाण फरमायो तव्हांजी कहिड़ी कचहरी आहे? जी साईं असां तव्हांजे आमद जे बारे में तव्हां कीअं तव्हांजी पैदाइश थी कीअं वॾा थियो छा इहो ज़िक्र कयूं था पाण में। पाण फरमायो त पक सां जेसीं कसम आहे असांखे अल्लाह जी ज़ात जो असां तव्हांजो ज़िक्र पिया कयूं।